जी बिल्कुल असां हींअर जेको है सराड़ी भरिसां जेको आहे रेलवे ट्रैक ते मौजूदु आहे। ही उहो हादसो आहे जेको हज़ारा एक्सप्रेस खे पेश आयो आहे सराड़ी भरिसां। हिते जेको आहे 8 बुगियूं जेके आहिनि उहे ट्रेन जी पटड़ी तां लही वियूं आहिनि। हितां जा मक़ामी माण्हू, हितां जी इंतिज़ामिया, हितां जे जेके रेस्क्यू जा अमलदार आहिनि उहे फिलफोर हिते पहुची चुका आहिनि। हिते जाइज़ो पिणु वठी रहिया आहिनि जॾहिं त रेस्क्यू करे रहिया आहिनि। हितां जा मक़ामी माण्हुनि तरफ़ां जेको आहे हिते उन्हनि खे रिलीफ करण लाइ मुख़्तलिफ़ जेको आहे पाणी थधनि जा ऐं ड्रम भरे ऐं मिनरल वाटर या खाइण पीअण जूं शयूं उहे खणी हिते पहुची चुका आहिनि। ऐं हिते इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ासि तौर ते जेके ट्रेन जूं बुगियूं लथल आहिनि 8 उहे हिते ई आहिनि। ट्रेन जेकी आहे उनखे धार कयो वियो आहे। अलॻि जेके बुगियूं आहिनि उहे सही आहिनि, उन्हनि खे अॻिते जेको आहे सराड़ी तरफ़ मोकिलियो पियो वञे। ॿियो इहो ॿुधाईंदो हलां त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे एमरजेंसी नाफ़िज़ करण जे बावजूदि बि जेको आहे इस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोट आहे। PMC इस्पताल नवाबशाह में हिन महिल ताईं जेको डेड बॉडीज़ आहिनि उहे 14 शिफ्ट थी चुकियूं आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में 40 खां 50 माण्हू जेके आहिनि मुंतक़िल कया विया आहिनि। जॾहिं त हितां जा ॿिया मक़ामी जेके ज़ख़्मी आहिनि मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे जेको मक़ामी इस्पताल तोड़े सागर ज़िले जे जेके मुख़्तलिफ़ इस्पतालनि में शिफ्ट कयो वियो आहे। ऐं इहो ॿुधाईंदो हलां त हिते DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद, डिप्टी कमिश्नर समेत ज़िले जा अमलदार ऐं ॿिया जेके सिक्योरिटी इदारा आहिनि उहे जेके आहिनि हिते पहुची चुका आहिनि, हितां जो जाइज़ो वठिया आहिनि। ऐं हितां जो जेको ख़ासि तौर ते तव्हां इहो ॿुधाईंदो हलां त जेको रेस्क्यू जो जेको अमल आहे उहो पिणु जारी आहे। पर हिन महिल ताईं जेके कल्टी थियल आहिनि दॿा ट्रेन जा उहे अञा उते ई मौजूदु आहिनि। हेवी मशीनरी पिणु अञा घुराई वई आहे। ऐं इहो ॿुधाईंदो हलां त हितां जो जेको हिन महिल ताईं सूरत हाल इहा आहे त ख़ासि तौर ते तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॿुधाईंदो त हीअ जेको आहे बैक साइड ते ॾिसी सघो था त रेंजर्स सां गॾु जेको आहे बल्दिया जो जेका आहिनि म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह जेका फायर व्हीकल बि मौजूदु आहे। ऐं हिते ख़ासि तौर ते जेको ॾिसी सघो था त अमलो जेको आहे हितां जा अवामी माण्हू आहिनि, हितां जा नुमाइंदा आहिनि चूंडियल, उहे बि पिणु पहुची चुका आहिनि। ऐं हिते जेको आहे रेस्क्यू जो अमल पिणु जारी आहे। हीअ रेस्क्यू जो अमल हितां जा रेलवे इंतिज़ामिया तरफ़ां जेको आहे उहो पिणु जेको आहे कयो पियो वञे। मगर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हमेशह अहिड़ा हादसा थींदा आहिनि, पर हिन महिल ताईं को भेड़ो हिननि सां रिलीफ न ॾिनो वेंदो आहे, न हिननि खे फस्ट एड ॾिनो वेंदो आहे। ख़ासि तौर ते असांजे इस्पतालुनि जा हाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इस्पतालुनि में न इहो जे एमरजेंसी सूरत में नाफ़िज़ कयो वेंदो आहे त डॉक्टर त हूंदो आहे, मगर उते एमरजेंसी में उन्हनि खे का सहूलियत मुयसरु न थींदा, जंहिंजे करे हिन महिल ताईं PMC इस्पताल में जेके एमरजेंसी में दाख़िल कया विया, ICU में शिफ्ट कया, उन्हनि मां जेके 3 हुआ उहे एक्सपायर थी चुका आहिनि। इन हवाले सां नवाबशाह में जेको फ़ौतुनि जो तादादु आहे उहो 15 ते पहुची वियो आहे। जॾहिं ओवरऑल जेको मिलाइजे त रेस्क्यू अमल ज़राइज़ खां मालूम थियो आहे त हिन महिल ताईं जेको आहे 22 खां वधीक जेको आहिनि फ़ौत थी चुका आहिनि। जी।